सलाम संगत, जिथे हुजो ख़ुश हुजो ऐं सराह हुजो। अॼु असां पंहिंजे यूट्यूब चैनल जी पहिरीं वीडियो खणी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं ऐं असांखे इहो ॿुधाईंदे इंतिहाई ख़ुशी थिए थी त असां अॼु पहिरीं वीडियो में अव्हांखे हिकु ख़ुशख़बरी ॿुधाए रहिया आहियूं। इहा ख़ुशख़बरी आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके सऊदी अरब में रहनि था ऐं उन्हनि जा जेके इकामा हुरूब आहिनि। उहे दोस्त ॾाढा परेशान हुया। अक्सर दोस्त पुछंदा बि हुया त बाबा हुरूब आहे, असांजो छा मामिलो थींदो ऐं कीअं मसइलो हल थींदो। सो अल्हम्दुलिल्लाह सऊदी वज़ारत अफ़रादी क़ुव्वत ऐं समाजी बहबूद बाक़ाइदा ऐलान कयो आहे त उहे माण्हू जंहिंजा बि इकामा हुरूब थियल आहिनि यानी ब्लॉक थियल आहिनि, कफ़ील उन्हनि खे हुरूब करे छॾियो आहे, उन्हनि जा इकामा ब्लॉक करे छॾिया आहिनि, उहे पंहिंजे ॿिए कफ़ील वटि, नए कफ़ील वटि या कंहिं कंपनी में या कंहिं मुअसिस में पंहिंजो कफ़ालो कराए सघनि था। पर उन जे लाइ हुकूमत कुझु शराइत रखिया आहिनि। उन्हनि शराइतनि मंझां को बि अगरि हिकु शर्त बि क़ाबिल अमल आहे त उहो माण्हू बिल्कुलु पंहिंजे नए कफ़ील वटि कफ़ालो कराए सघे थो। उन्हनि शर्तनि मंझां हिकु शर्त त इहो आहे त जेको उनजो पुराणो कफ़ील आहे, उनजो कंप्यूटर वग़ैरह ब्लॉक आहे, उनजो सिस्टम ब्लॉक आहे, का मुअसिस या कंपनी आहे त उन जी जेको सो रेड लाइन में आहे, जिते जंहिंखे निकाह ते अहमर चवंदा आहिनि, अगरि उन में आहे त उहो माण्हू बि ॿिए कफ़ील वटि कफ़ालो कराए सघे थो। ऐं उन खां अलावा जेको ॿियो शर्त इहो आहे त उन वटि नओं कफ़ील ज़रूरु हुजे। ईअं यानी हुरूब ख़तमु कोन थींदो, लाज़मी उन वटि नए कफ़ील जो हुजे, तलब हुजे। उहो ऑनलाइन तलब कंदो त इनशाला जेको सो उनजो ख़तमु थी वेंदो हुरूब वग़ैरह ऐं कफ़ालो वग़ैरह ख़तमु थी वेंदो ऐं उनजो इकामो वग़ैरह नओं थी वेंदो। सो इहा हिकिड़ी नई ख़बर हुई। असां चयो त दोस्तनि सां इहा शेयर कयूं ऐं असांजो मक़सदु ई इन यूट्यूब चैनल जो इहो हो त असां दोस्तनि। सो दोस्तो, इहा मालूमात हुई असां वटि अव्हांजे लाइ। सो उमेद त अव्हां वधि मां वधि इन मां फ़ाइदो वठंदव। सो ऐं वधीक ॿियनि दोस्तनि ताईं बि असांजो इहो पैगाम पहुचाईंदव। उन करे वीडियो खे वधि मां वधि शेयर कयो ऐं असांजी वीडियो खे